अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पीरगोट भरसा पुराने तकरार ता छेड़ो चैन जनन जूं जिंदगी गिड़काए वियो। किंगरी के कच्चे वारे इलाके में खरोस बिरादरी की बिन धुरिन में झेड़े दौरान 4 ॼणा मारिजी विया। इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंध न पहुती। धुरियूं मोर्चा बंद, वधीक जानी नुक़सान जो ख़दशो, इलाके में खौफ वारी सूरत हाल। मरी में बर्फबारी तूफान सियाहन के कयामत करकी पई। 22 ॼणा फोत। तूफान सबब गाड़ी में फाटल सियाहन के रात गाड़ी में गुजारनी पई। थधनगर सबब औरतुन ऐं ॿारनि समेत 22 ॼणा फोत थी विया। पाक फौज, रेंजर्स ऐं एफसी जो इमदादी कार्रवाइयूं जारी। फोतिन में इस्लामाबाद पुलिस जे एसआई समेत 21 घर जा 7 भाती शामिल। वजीर आजम इमरान खान पारा मरी थाने की जांच जो हुकुम, जिम्मेवार मुतासिरन के करार ॾेई छॾियई। चवे थो गैर मामूली बर्फबारी ऐं मौसमी हालतूं मामूल करण खां सवाइ अवाम मरी जो रुख कयो। इन सूरतहाल लाइ ज़िले इंतज़ामिया तयार न हुई। अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ सख़्त क़ाइदा ऐं ज़ाब्ता ठाहिया वेंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मरी थाने में इंसानी जानिन के दुख ते अफ़सोस जो इज़हार। इंतज़ामिया के मुतासिरन की फौरी मदद लाइ हंगामी कदम खणण की अपील। चवे थो अफ़सोस जोगे वाक़े ते समूरो मुल्क सोगवार आहे। बेहतर हो तो सियाहन के मरी की संगीन सूरतहाल का आगाह कयो वञे हा। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ मरी थाने ते हुकूमत ते मछरजी पयो। शहरिन की मौत के इंतजामी नाअहली ऐं मुजरमानी गफ़लत करार ॾेई छॾियाई। चवे थो जेकॾहिं एतरी वॾी तादाद में सियाह मरी अची रहिया आहिनि त पोइ हुकूमत खे ख़बर छो न पई। इंतजामिया किथे सुतल हुई, अॻुवाट इंतज़ाम छो न कया विया। मुतासिरन के महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जूं कोशिशूं छो न कयूं वयूं। हुकूमत 1000 गाॾियुनि के संभालण की सलाहियत नथी रखे त उनखे इक़्तिदार में रहण जो को हक़ नाहे। थोरो बि एहसास अथव अल्लाह खां बि भउ नथो थिए। मरी थाने ते नून लीग की नायब सदर मरियम नवाज़ जो वज़ीर आज़म का सवाल। चवे थी हुकूमतन जो कम रुगो सियाह ॻणण न पर उन्हनि लाइ अॻुवाट इंतज़ाम ऐं हिफ़ाज़ती उपाउ वठण बि आहे। शहबाज शरीफ जे वोटन ऐं ख़िदमतन ते ठठोल कंदड़ पंहिंजे महल में वेही पंहिंजे ज़वाल वारी हुकूमत के बचाइण की कोशिश करे रहियो आहे। सियाह जो मौत बर्फबारी न पर हुकूमती लापरवाही सबब थिए आहे। वफाकी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त फाथल माण्हू रेस्ट हाउसिस में मुफ़्त रही सघनि था। मरी में माण्हू फाथल आहिनि ऐं वधीक माण्हू अचणु चाहिनि था पर असां खेनि अचणु न ॾींदासीं। 700 खनि गाॾियूं कढियूं वयूं आहिनि ऐं लॻभॻि 200 गाॾियूं फाथल आहिनि। जन खे बि वधीक कुझु कलाकनि में ॿाहिरि कढियो वेंदो। ये हुकूमत आए या आवाम जी कातिल। पीडीएम सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त मरी में सियाहन जूं फौतगियूं ॾाढींदड़ सानियो आहे। अॻुवाट वार्निंग खां सवाइ सियाहन के दाख़िला की इजाज़त ॾिनी वई। मथावरी बर्फबारी में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू करण ऐं खोराक तोड़े दवाऊं पहुचाइण बदिरां बि यारो मददगार छॾियो वियो। मरी जे आवाम खे गुज़ारिश आहे त पंहिंजी भेनरनि भाइरनि जी मदद कनि।
वफाकी वजीर फवाद चौधरी चयो आहे त घटि वक़्त में माण्हुनि जे वॾे अंग मसइला पैदा कया, मुल्क में मरी वियासीं, बर्बाद थी वियासीं वारी सूरत हाल नाहे, मरी में सूरत हाल बहितर थी रही आहे। सियाहत खे हथी वठाइण मां असांजो मतिलबु इहो नाहे त यकदमि सभई माण्हू अची वञनि। हफ़्ते खां चई रहिया आहियूं त काॾियूं काहे मरी न अचो, जेकॾहिं 48 कलाकनि अंदरि लखे माण्हू वेंदा त संभालणु ॾुखियो थी वेंदो। मरी आफ़त सटियल करार एमरजेंसी लागू, पंजाब हुकूमत जो साने ते 3 रुकनी कमेटी कायम करण जो फैसलो, वॾे वज़ीर तरफ़ां इमदादी कार्रवाइयूं तेज़ करण जी हिदायत। ओस्मान बोज़दार चयो आहे त सियाहनि खे महफ़ूज़ हंध ॾांहुं मुंतक़िल करण लाइ समूरा वसीला क़दम आंदा वञनि, सियाहनि खे ज़रूरी इमदादी शयूं फ़राहम कयूं वञनि। कोरोना जे ललकारण बावजूद कारोबारी शिर में इज़ाफ़ो थियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त मईशत मज़बूत थी रही आहे ऐं नौकरियुनि जा मौक़िया पैदा थी रहिया आहिनि। गुज़िरियल 9 महीननि दौरान रजिस्टर्ड कारोबारनि जे नफ़े में 59% वाध थी। खेसि उमेद आहे त कारोबारी इदारा ऐं उन्हनि जा मालिक मुनाफ़े में पंहिंजे मुलाज़िमनि खे भाईवार बणाईंदा। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस गुलजार अहमद थर पोर्टल एंग्रो कोल माइनिंग कंपनी में पावर प्लांटन समेत मुख्तलिफ मागन जो दौरो। मिठी बार के खिताब दौरान वकील वसंत थरी सां मुखातिब थी चयाई त सुप्रीम कोर्ट में पटिशन दाख़िल करायो त थर वासिन के कहिड़ा मसइला आहिनि, थर वासिन लाइ जेको करे सघियसि सो कंदुसि। पाकिस्तान में केतिरा ई इलाइक़ा घुमी ॾिठा अथमि पर थर में दिलि लॻी वेंदी आहे। आई सीता रोड में संगावती तकरार जो सबब बणियल MBBS जी शागिर्दारी डॉक्टर असमत जमील जो गोली लॻल लाश हथ। नारी जे वालिद जी फरियाद ते जवाबदार शमन सोलंकी ऐं संदसि पुट फैज़ सोलंकी ख़िलाफ़ केस दाख़िल। FIR जे मतन में चयो वियो आहे त दुकानदार शमन सोलंकी असमत खे ब्लैकमेल करे अकाउंट ज़रिए पैसा वठंदो हो। जवाबदार जाली निकाहनामो ठाराए खेसि ज़ाल करे ब्लैकमेल पिणु कंदो रहियो।